नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लंडन खां ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान सरफराज़ अहमद चयो त वर्ल्ड कप लाइ पाकिस्तानी टीम जो मोरल घणो बुलंद आहे ऐं रांदीगरनि जी तयारी लाइ भरपूर आहियूं। वर्ल्ड कप में शरीक 10 टीम जे कप्तान लंडन में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं सहाफ़ियुनि तरफ़ां पुछियल सवालनि जा जवाब ॾिना। वर्ल्ड कप जे मेज़बानी कंदड़ मुल्क इंग्लैंड जे कप्तान एवन मोरिन चयो त असां ताज़ो ई पाकिस्तान ख़िलाफ़ सीरीज़ खटी आहे। असांजी टीम शानदार आहे, तंहिं करे असां वर्ल्ड कप बाबति घणा पर एतमाद आहियूं। भारतीय कप्तान विराट कोहली चयो त भारत ऐं पाकिस्तान जी मैच सदाईं आलमी सतह ते ध्यानु हासिल कई। ॿिन्ही टीमनि खे वॾे दॿा में खेॾणो पवंदो आहे, पर असां पंहिंजा जुहर ॾेखारण लाइ तयार आहियूं। हिकु सवाल जे जवाब में विराट कोहली चयो त पाकिस्तान सां खेॾणो आहे या न, हिन बाबति मुंहिंजी राय जी का बि अहमियत न आहे। पाकिस्तान सां क्रिकेट खेॾण या न खेॾण जो फ़ैसिलो बोर्ड कंदो। बाक़ी कप्तान जो चवणो त वर्ल्ड कप हिकु ॾुखियो इवेंट आहे, हर मैच में वॾो स्कोर करणु सवलो न हूंदो आहे। क़ौमी टीम कप्तान सरफराज़ अहमद चयो त पाकिस्तान ऐं भारत विच में थींदड़ मैच असांजो मोराग बुलंद आहे, असांजी हौसला अफ़ज़ाई तमामु घणी आहे। असां ताज़ो इंग्लैंड सीरीज़ मां घणो कुझु सिखियो आहे। असां फील्डिंग, बैटिंग ऐं बॉलिंग में पंहिंजूं सलाहियतूं बहितर कयूं। संदो चवणो त वर्ल्ड कप जे मुक़ाबलनि में असांजी कारकिरदगी सुठी आहे। पाकिस्तान अहम मरहले में 1992 में वर्ल्ड कप खटियो। असां हिन टूर्नामेंट खे खटण लाइ तमामु घणो एतमाद रखूं था। ऑस्ट्रेलियाई कप्तान एवन फिंच चयो त उमेद आहे त वर्ल्ड कप में पिचिस बैट्समैन लाइ साज़गार हूंदियूं ऐं शौक़ीननि खे बहितरीन क्रिकेट ॾिसण लाइ मिलंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।